रहीम नाज़रीन प्रोग्राम सुबह मेहरान में मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभर ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अवल नाम अल्लाह जो नींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिड़निया महिरबान घणो तूं सपड़ ऐं सेकड़ो तूं ॾातार ऐं ॾोह तूं पारस ऐं लोह जे सन्ही त सोन थिया पे ताहिरा मां मुख़्तसिर रुॻो कुझु मिंट वठंदसि हुन खां पोइ वरी पाण हलूं था नाज़रीन सदारती जेको इहो मामिलो आहे उहो हिकिड़े पासे पाण चवंदा जेकॾहिं पंजाब में सिंध में त कल्ह सैयद मुराद अली शाह टियों भेरो संहिंजे वॾे वज़ीर जो हलफ़ खणी वरितो आहे ऐं कल्ह उन्हनि जेको आहे गवर्नर हाउस में तक़रीब थी हुन में मुख़्तलिफ़ शख़्सियतूं मौजूदु हुयूं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु हुते मौजूदु हुयो अहिड़ी रीति सदारती चूंड जेका थींदी हुनजो शेड्यूल 1 मार्च ते जारी थींदो पेट्रोल ॿुधायो पियो वञे त 3 रुपया महांगो कयो 4 रुपया पेट्रोल महांगो कयो पियो वञे डीज़ल 2.5 रुपया महांगो कयो वेंदो ऐं घासलेट 2 रुपया महांगो कयो पियो वञे ऐं अहिड़ी रीति कल्ह ॿुधणी थी 190 मिलियन पाउंड केस इमरान ख़ान ऐं बुशरा बीबी जी उन्हनि जे मथां फ़र्द जुर्म लागू थियो ऐं उन्हनि जेको आहे सिहत जुर्म खां इनकार करे छॾियो अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट में अहम ॿुधणी थोरी देरि में शुरू थियण वारी आहे ॿुधायो पियो वञे त वज़ीर आज़म हिन में अचे पियो अनवारुल हक़ काकड़ साहिबु हुते कोर्ट में पेश थी रहिया आहिनि ख़ुदगिन वारो केस हुयो अॼु उन केस जी ॿीहर ॿुधणी आहे उन में ॿुधायो पियो वञे त अनवारुल हक़ काकड़ साहिबु अचे पियो कुझु देरि में KPK जो जेको असेंबली जो इजलास आहे उहो तलब कयो वियो आहे ऐं उहो बि शुरू थियण वारो आहे मेंबर पहुचणु शुरू थी विया आहिनि पंजाब असेंबली जो इजलास बि शुरू थियण वारो आहे मेंबरनि जो पहुचण जो सिलसिलो जारी आहे इन असेंबली में जेको आहे ईंदड़ 4 महीननि जो बजट पेश कयो वेंदो ऐं उन ते ॻाल्हि ॿोल कई वेंदी IMF खां आख़िरी क़िस्त कर्ज़ जी आख़िरी क़िस्त वठण जूं तयारियूं मुकमल थी वियूं आहिनि इहो कर्ज़ु हूंदो 1 अरब 10 करोड़ डॉलर उनजा समूरा पेपर वर्क मुकमल थी चुको आहे न जीअं ई हुकूमत ईंदी त उहा IMF सां राब्तो कंदी ऐं चवंदी त महिरबानी करे कर्ज़ु ॾियो त असां हिन मुल्क खे हलायूं सो ईअं खोड़ ख़बरूं आहिनि भुट्टो रेफरेंस केस आहे उहो मां तव्हांखे अॻिते अची ॿुधाईंदुमि त उनजी ॿुधणी में कल्ह छा थियो ऐं केतिरियूं ई ख़बरूं आहिनि पर छा आहे जो असां वटि महिमान तमामु घणा आहिनि तव्हांजूं कॉल्स अची रहियूं आहिनि इन करे ख़बरूं थोरी घटि था रखूं ऐं बिल्कुलु सो मां चाहींदुमि त बिना कंहिं देरि जे पाण महिमाननि न हलूं हुननि जो तारुफ़ करायूं असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि सिंध जी सूरमी आहे पाण जो ताइक्वांडो जेका रांदि आहे उन में बहितरीनु परफॉर्म कयो आहे उन्हनि ऐं न रुॻो ॾेह पर ॾेह में बि पाण मुख़्तलिफ़ गेम्स खेॾियूं आहिनि खटियो आहे ताज़ो सिंध गेम्स में मेडल हासिलु कयो आहे कतर वयूं उते बि मेडल खटे आयूं हैदराबाद सां हुननि जो तालुक़ु आहे बुशरा ज़ुबैरी हुननि जो नालो आहे बुशरा ज़ुबैरी असां सां गॾु स्टूडियो ते मौजूदु आहिनि चैंपियन आहिनि बुशरा बीबी आप कैसी हैं अल्लाह का शुक्र आप ठीक हैं असां सां गॾु गुड मॉर्निंग बिल्कुलु ऐं असां गॾु साणनि गॾु मौजूदु आहिनि ख़ूबसूरत रागी आहिनि तसवुफ़ ते हुननि जी कमांड आहे माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत परफॉर्म कंदा आहिनि ऐं मिज़ाज में तमामु सादा तमामु ख़ूबसूरत माठीणा पंहिंजी शख़्सियत में माठीणा मंसूर अली अब्बासी साहिबु ख़ूबसूरत रागी असां गॾु मौजूदु आहिनि मंसूर साईं हक़ मौजूदु कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो थैंक यू असां सां गॾु मौजूदु आहिनि पाण जेकॾहिं अचूं मुंहिंजे साॼे हथ ते त चंगु तव्हां ज़रूरु ॿुधो हूंदो साज़ चंग नवाज़ आहिनि सीनियर हुनजा पंहिंजो परफॉर्मर आहिनि तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में हू पेश कंदा आहिनि ऐं जंहिं तरीक़े सां हू पेश कनि था त वाक़ई इहो जेको चंग जेको साज़ हो उहो जॾहिं मतिलबु सफ़ा मादूम थींदो पियो वियो स्क्रीन तां ओझल थींदो पियो वियो तॾहिं हिन फ़क़ीर अची जेको आहे उनखे वापसि पंहिंजो रूज़ ॼारायो साईं वली मोहम्मद साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि वली मोहम्मद साहिबु तव्हांखे भलीकार चऊं था सुबुह मेरान में भलीकार साणनि ई संदन शागिर्द आहिनि अली बख़्श जलबाणी साहिबु जंहिंजो भान सईदाबाद सां तालुक़ु आहे पाण भान सईदाबाद खां कई आया आहिनि सुबुह मेरान जे अङण ते असां साईं खे दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था साईं तव्हांखे भलीकार हुजे ख़ुशि आहियो तव्हां ठीकु आहियो गॾोगॾु ढोलक ते असांजो प्यारो दोस्त नौजवान गुल ज़मान असां गॾु मौजूदु आहे सो गुल ज़मान कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो ख़ुशि आहियो तव्हांखे असां भलीकार चऊं था ऐं बिना कंहिं देरि जे पाण प्रोग्राम जी शुरूआति छो न धमाल सां कयूं मंसूर साईं सेवानी सरकार जो मेलो बि आहे सुभाणे ऐं प्रोग्राम जी अची शुरूआति कयूं पाण धमाल सां त पोइ वरी अॻियां वरी कचहरी खे जे सिलसिले खे जारी रखूं असां सां गॾु बुशरा ज़ुबैरी बि मौजूदु आहे जी वाह 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 वाह
हो मस्त कलंदर लाल दमादम मस्त कलंदर लाल ओ मस्त कलंदर लाल दमादम मस्त कलंदर लाल बाबा करी भलायूं भाल दमादम मस्त कलंदर लाल बाबा करी भलायूं भाल दमादम मस्त कलंदर लाल मस्त कलंदर लाल दमादम मस्त कलंदर लाल ओ मस्त कलंदर मस्त कलंदर मस्त कलंदर मस्त कलंदर मस्त कलंदर लाल दमादम मस्त कलंदर लाल बाबा करी भलायूं भाल दमादम मस्त कलंदर लाल बाबा करी भलायूं भाल हो शेर अली जे दर जो दम 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 हम दम 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 हम दम शेर अली जे 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 दर जो दम दम शेर अली जे दर जो शेर अली जे दर जो दम दम शेर अली जे दर जो आहे खादिम का सुखयाल दमादम मस्त कलंदर लाल आहे खादिम का सुखयाल दमादम मस्त कलंदर लाल दमादम मस्त कलंदर लाल ओ मस्त कलंदर लाल दमादम मस्त कलंदर लाल बाबा करी वाह 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 सफ़ा ईअं ज़बरदस्त मंसूर साईं वजद तारी करे छॾियो पहुचाए छॾियो सेवण असांखे तमामु ख़ूबसूरत ताहिरा पाण हलंदासीं मैडम बुशरा ज़ुबेरी ॾे ऐं बुशरा ज़ुबेरी सां कचहरी कंदासीं सो एॾी ज़बरदस्त साम्हूं का ट्रॉफी भी पयल है एक्सपीरियंस रहा है आप फिजिकल एजुकेशन में पढ़ी हैं और उसके बाद ज़बरदस्त तरीके से आप चैंपियन भी बन गई हैं और इतने सारे बैजेस लगे हुए हैं कर रही हूँ सपोर्ट सारा खेल सपोर्ट का होता है मेरे पेरेंट्स की बहुत सपोर्ट माशाल्लाह जी और सिंगल मदर होके उन्होंने मुझे इतनी सपोर्ट की और मेरा बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा बाहर जाके मैं चाहती हूँ और ऐसे इवेंट्स हों और हम लोग पार्टिसिपेट करें उसमें। सही अच्छा बुशरा किस तरीके से आपका गेम में आना आपका खुद का शौक था या किसी ने कहा कि नहीं आपने ये आना है और फिर ताइक्वांडो क्यों आपने चूज़ किया दूसरे गेम्स भी तो हैं बेसिकली हेरिडेंस में है हमारे यहाँ स्पोर्ट्स
जी हाँ। मेरे पापा हॉकी के प्लेयर थे, अच्छा, मेरी अच्छा। मामा वॉली की प्लेयर थे। अरे ओके। वाह। उसके बाद उनसे ही मुझे गेम का शौक हुआ, मैं वॉली भी खेलती हूँ। फिर मैंने डिपार्ट में एडमिशन ले लिया स्पोर्ट्स के। उसके बाद मैंने बस मुझे एकदम शौक हुआ कि सेल्फ डिफेंस होना चाहिए। जी हाँ। जिस तरीके का आजकल माहौल चल रहा है, लड़की को अपनी सेफ्टी के लिए सेल्फ डिफेंस आना चाहिए। तो इसलिए मैंने टाइकोंडो चूज किया कि मैं अपनी सेफ्टी करूँ, उसके बाद मैं लोगों को सिखाऊँ ये चीज़। सही। मैं जबरदस्त। अभी अपना क्लब चला रही हूँ, उसमें मैं बच्चों को क्लासेस देती हूँ सेल्फ डिफेंस की और टाइकोंडो की। जबरदस्त माशाल्लाह जबरदस्त। जी। अच्छा, हम आपसे ये भी जानना चाहेंगे कि आपने कहाँ कहाँ मतलब कि अपनी गेम को परफॉर्म किया है और किस किस प्लेटफॉर्म पे गई हैं और हाँ, आपके कौन फर्स्ट से चांस ड्रीम्स हैं? कौन सा मिला था, जी कितनी हाँ। खुशी हुई थी, आप शेयर करें अपना एक्सपीरियंस। मैंने फर्स्ट कराची ओपन खेला था, उसमें मेरा ब्राउन्स मेडल लगा था, थर्ड अच्छा। पोजीशन थी। जबरदस्त। फिर मैंने उससे बहुत कुछ सीखा। उसके बाद कब हार जीत तो गेम का हिस्सा है। सबसे बड़ी बात होती है प्लेटफॉर्म पे जाना। हम लोगों ने फिर मैंने और मेहनत की उसको लेके, और फिर मेरा सिल्वर लगा, फिर ब्राउन्स लगा। इस तरीके से मैंने मेहनत करती गई और आज मैं यहाँ हूँ कि मैं कतर खेल कर आई और मेरा इंटरनेशनल सिल्वर मेडल लगा वहाँ। माशाल्लाह जी, जबरदस्त जबरदस्त। और कतर में आपको जाके कैसे लगा कि मतलब आपने सिर्फ गेम ही खिलाया, वहाँ पे आप घूमी फिरी क्योंकि और exposure दूसरे तो होता मुल्कों ही के है ना। दूसरे मुल्कों के कौन से खिलाड़ी आपको मिले वहाँ पे जिनसे आपको मिलने का मौका मिला? असल में हमारे पास टाइम बहुत कम था। इस्लामाबाद में हमारे एक इंटरनेशनल इवेंट होना था, वो 2 दिन के बाद था। तो हमारे पास घूमने का एक ही दिन था, उसको एक्सप्लोर एक ही दिन में जितना कर सके हमने उतना किया। और मेरी 2 फाइटें थी, एक ईरान से थी, एक लिबनान से थी। ईरान से करके मेरी सेकंड पोजीशन लगी, लिबनान से मैं हार गई। उसकी वजह ये थी कि मतलब मेरी बिल्कुल हिम्मत ख़त्म हो चुकी थी उसमें, इसलिए। उसके बाद मैंने इंटरनेशनल एक और इवेंट खेला है, एशियन चैम्पियनशिप। जबरदस्त। उसमें मेरा 3rd ब्राउन्स लगा है। वो मैंने इंटरनेशनल प्लेयर के साथ खेला है, ओलंपिक सिल्वर मेडलिस्ट के साथ। वाह। उसके साथ खेलना ही बहुत बड़ी बात थी। हाँ बिल्कुल सही बात बिल्कुल, है। बिल्कुल। और इतना आपने ज़ाहिर है गेम खेल पे किया है, जभी तो आपको मौका मिला ना। और आपकी बहुत खिदमत हैं खेल में। बुशरा, आपको फील होता है कि एक लड़की जो इस ग्राउंड में जाके खेलती है या इस डिपार्टमेंट में फिजिकल एजुकेशन की अगर हम बात करें तो थोड़ी अलग होती है दूसरी लड़कियों से? कहते हैं कि वो लड़की तो कहते ही नहीं है फिर, और लोग डरते हैं इस चीज से। बात करनी चाहिए या नहीं करनी चाहिए, मारेगी तो नहीं है क्या, इस तरीके से होता इस है। तरह के कमेंट्स में से कैसा महसूस होता है बुशरा को? अच्छा भी लगता है, लोग अच्छा भी कहते हैं, कुछ लोग बुरा भी कहते हैं इस चीज को, लेकिन बुरे वाले की तो सुननी नहीं चाहिए। ज़बरदस्त ज़बरदस्त। पाण साईं वली मोहम्मद ऐं अली बख्श ॾांहुं ईंदासीं। साईं अली बख्श ऐं वली मोहम्मद साहब कीअं आहियो? तव्हां ठीकु आहियो? तव्हां भला कीअं तव्हां ॿिन्ही जो जोड़ कीअं मिलियो? ऐं नंढे हूंदे खां असां तव्हां ॿिन्ही खे गॾु ॾिसंदा पिया अचूं, थोरो पंहिंजी दोस्तीअ जे बारे में हिन मिसाल त असांखे थोरो ॾियो। असां आऊं पहिरीं चंग वॼाईंदो हुउसि, अदल करे बरोज साहिबु मुंहिंजो मतिलबु उस्तादु आहे। वाह वाह, तमामु वॾो नालो। हा, उन टाइम खां वॼाईंदो हुउसि। अञा पोइ हे वरी ड्रामा आर्टिस्ट आहे, ड्रामा बि भरींदो हो। पोइ हिननि जो हिकिड़ो थींदो हो ड्रामो, उन में मां वेंदो हुउसि, पहिरीं एंट्री कंदो हुउसि चंग जी। सही। पोइ वरी हे ड्रामो कंदा हुआ। ज़बरदस्त। पोइ हिनखे शौक़ु थियो त यार आऊं बि इहो सिखां। सही। मुंहिंजो बाबा सिख पर ॾुखियो अथई। पोइ केॾी महिल चप बि कुतर हाणे जिंभ बि लॻे, हिनखे अंदरि खे बि ज़ख़्म थींदो आहे। पोइ सिखणु ॾाढो ॾुखियो आहे। हाणे त शुक्र आहे मालिक जो, छोकिरियूं बि वॼाइनि पियूं 5-7। बिल्कुलु बिल्कुलु। शाहीन नालो आहे। कहिड़ियूं छोकिरियूं मूंखे तव्हां ॿुधाइजो? नाला त असांखे कोन आहे। शाहीन गुल त इलाही ज़बरदस्त प्ले कंदी आहे। जी उनजे हाँ। अलावा ऐं हिकिड़ी ॿ हेॾां कराची आहे, हिकिड़ी हेॾां इस्लामाबाद आहे, हिकिड़ी त मुंहिंजी बि शागिर्द आहे, उहा बि हेॾां वई पर आहे। मूंखे लॻे थो हाणे उन्हनि प्ले करणु शुरू कयो जी हूंदो हाँ न? बिल्कुलु। पर सुठो थी वॼाइनि, अलाए शुक्र आहे नालो कढियो अथनि ॾाढो। वाह 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 वाह। पोइ तव्हां असांखे इहो शौक़ु थियो। शाहीन गुल खे असां हिते नंढियूं प्रोग्राम में वॼाइनि थियूं न, इनवाइट कयो हुयो। असांजी दिलि वधी आहे। असांजो जेको किरदारु आहे इहो बि हाणे वधियो आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। ज़ाहिर तव्हां उस्तादनि जी हुन में आहिनि। ख़तमु पई थी, पर अॼुकल्ह जॾहिं छोकिरियुनि वॼायो आहे त वॾो माना असांखे इहो। बिल्कुलु बिल्कुलु। हाणे तव्हां असांखे छा ॿुधाए रहिया आहियो ऐं पंहिंजे में? आऊं तव्हांखे अंत ॿाहिरि जी ख़बर न काई, इहा धुन आहे। वाह साईं वाह।
वाह साईं वाह, तमामु ख़ूबसूरत ऐं छा ॻाल्हि कजे। ऐं इहो जेको चुंग आहे ताहिरा, तव्हां यकीन कयो त मतिलबु त चंग जेको इहो जी, जी, साज़ चंग, आहे बिल्कुलु। इहो सफ़ा मतिलबु त ख़तमु थियो, हिननि उस्तादनि अची हिननि खे जीआरियो आहे वरी, ऐं तव्हां जीअं अज़मत, ज़िक्र चंग कयो। मां नथी सम्झां त कॾहिं ख़तमु थियो हुयो, छाकाणि त चंग जो जेको बेसिकली तालुक़ु आहे उहो धनारनि सां आहे। ऐं धनार शहर में त असांखे नज़र कोन था अचनि उन बिल्कुलु। तरह, त इहे ॻोठनि में बहिराड़ी में त हुयो, पर जी इनखे हाँ। जेको सुरुख़ुरु कयो आहे, जेको हिन मीडिया ते ताईं आंदो जी आहे, हाँ। उन में असांजे चंग नवाज़नि जो यकीनन बिल्कुलु बिल्कुलु, उन्हनि जूं वॾियूं ख़िदमतूं आहिनि, वॾो हथु आहे, पर असांजे प्रोग्राम में हलाइण में जेको आहे ब्रेक जो वॾो हथु आहे। सो नाज़रीन, किथां बि न वञो, हिकु नंढिड़ो ब्रेक आहे, अचूं था जल्दी, ॾिसंदा रहो सुबह मेहरान। नाज़रीन, सुबह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं ख़ूबसूरत महिमान असां सां गॾु आहिनि। ख़ूबसूरत मौसीक़ी, ऐं मौसीक़ी त ताहिरा रूह जी ग़िज़ा आहे, ऐं असांजे जेको आहे चांहि बि अची वई आहे त सम्झो चवंदो जीअं क्यू मिले त मां पंहिंजे व्यूवर्स खे वेलकम चवां। अज़मत सफ़ा विछाइजी वेंदो आहे न। ऐं चवंदा आहिनि त जेको इंसान दिलि सां ॻाल्हाईंदो आहे न त पोइ महसूसु थींदो आहे। अज़मत ॾाढो दिलि सां ॻाल्हाईंदो आहे, ॾाढो गहराई सां ॻाल्हाईंदो आहे। मस्तु वञी तव्हां मूंखे महसूसु कयो आहे मुंहिंजी दिलि खे। तव्हां चओ न मुंहिंजी तारीफ़ तव्हां कयो। बिल्कुलु बिल्कुलु, पाण ॾिसो आऊं का बि ज़ोरी तारीफ़ न पई कयां, अॼु आऊं ख़ुदि कयां पई तारीफ़। अॼु मतिलबु तव्हां दिलि सां तारीफ़ पिया कयो। थैंक यू। पाण मैडम ज़ुबैरी ॾांहुं हलंदासीं, बुशरा बीबी ॾांहुं। बुशरा की छोटी सी उम्र में मेरे ख्याल में आपने ट्रेनिंग ली होगी, तो कौन सी वो उम्र थी, कहाँ से आपने ट्रेनिंग ली, किस तरीके से आप मतलब फिजिकल एजुकेशन जो आपका है सब्जेक्ट है उसको आप मेंटेन करती हुई आ रही हैं? बेसिकली मैंने फ़िज़िकल एजुकेशन के बाद मैंने टाइकोंडो स्टार्ट किया है। मतलब क्लासेस भी ले रही थी, यूनिवर्सिटीज़ जा रही थी, लेकिन वहाँ खेलती नहीं थी, वहाँ सिर्फ पढ़ती थी, बिल्कुल फ़िज़िकल के बारे में, अगर इंजरी हो जाए तो क्या करना चाहिए, ये सब पढ़ती थी। और फिर शाम में ट्रेनिंग लेती थी। एकेडमी है हमारी अपनी RKS के नाम से। बहुत अच्छे हमारे कोचेस हैं जो हमें इतना सपोर्ट करते हैं, और आज इतने से इतना बड़ा कर दिया उन्होंने। अच्छा बुशरा, आपने कहा कि मैं अपनी एकेडमी भी रन करती हूँ। जी। आपकी कौन सी एकेडमी है? NS एकेडमी है, वहीं हम लोग क्लासेस देते हैं। और कितने टाइम से आप रन कर रही हैं? कितनी टाइमिंग्स? जी, कितने टाइम से रन कर रही हैं? कितने टाइम से? 3 साल हो गए मुझे। माशाल्लाह जी, जबरदस्त। अच्छा बुशरा, जिस तरीके से मतलब कि कहा जाता है कि लड़कियों को कराटे सीखना चाहिए, ताइक्वांडो सीखना चाहिए, तो वाकई ये ज़रूरी है लड़कियों के लिए ये गेम, और उसकी सेफ्टी के लिए ये इस बारे में आप मुझे बताइए। असल में आजकल का माहौल इतना ख़राब है कि मैं ये समझती हूँ कि लड़कियों को ये चीज़ सीखनी चाहिए अपने लिए, खुद के लिए, और बस सीखनी चाहिए अपने लिए। ज़बरदस्त, बहुत बिल्कुल। पंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ, पंहिंजी चवंदा आहिनि न त जॾहिं छोकिरी ॿाहिरि निकिरे त उनखे को डपु न हुजे। सही, पर हिन फील्ड में मां सम्झां थी छोकिरी खे डपु न हूंदो, पर जीअं बुशरा चयो त ॿियनि खे डपु हूंदो। ॿियनि खे डपु ज़रूरु हूंदो आहे। जेॾी महिल तव्हां इहे सिखी वठंदा कराटे या ताइक्वांडो, त ज़ाहिर ॿियनि खे डपु हूंदो। पाण हलंदासीं मंसूर साईं न। खे इहा ॻाल्हि दिलि सां लॻी आहे। बिल्कुल ॾियणु चाहिए पे मुझे स्क्रीन ते वेठो आहियां, थोरो कंट्रोल। मंसूर साईं, तव्हां हाणे असांखे छा ॿुधाईंदा? सर वरी बि मुंहिंजे साम्हूं वरी लाल साईं जी धमाल ई आहे। वाह वाह, मेलो आहे उन्हनि जो, त उन्हनि जे हिसाब सां ज़बरदस्त। बिस्मिल्लाह कयो। हो लाल मेरी पति रखियो भला झूले लालण, सिंधड़ी दा सेवण दा सखी शहबाज कलंदर, हक दमादम मस्त कलंदर, अली दा पहला नंबर सखी शहबाज कलंदर। ओ लाल मेरी, हो लाल मेरी। ओ जनन जनन तेरी नौबत बाजे, दम दम हक दम दम। ओ जनन जन जनन जन जनन जनन तेरी नौबत बाजे, नाल वजे घड़ी नाल भला झूले लालण, नाल वजे हक अली, नाल वजे घड़ी नाल भला झूले लालण, सिंधड़ी दा सेवण दा सखी शहबाज कलंदर।
दमादम मस्त कलंदर अली लजपाल कलंदर अली दा पहला नंबर हुसैनी लाल कलंदर हो मस्तो मस्त कलंदर हक कलंदर हक कलंदर हक कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर ओ मामा नो पीरा बचड़े देंदा दम दम हक दम दम हो मामा नो पीरा बचड़े देंदा मेणा नु देंदाई वीर मिला झूले लालण मेणा नु देंदाई मेणा नु देंदाई वीर मिला झूले लालण सिंधड़ी दा सेमण दा सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर अली लजपाल कलंदर हुसैनी लाल कलंदर हो लाल मेरी हो लाल मेरी ओ चारों चराग तेरे बलने हमेशा पंजवा बालन आया भला झूले लालन पंजवा बालन हक अली पंजवा बालन आया भला झूले लालन सिद्धड़ी दा सेमण दा सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर हुसैनी लाल कलंदर हो मस्तो मस्त कलंदर कलंदर मस्त कलंदर मस्त कलंदर मस्त कलंदर मस्त कलंदर मस्त कलंदर हक कलंदर दमादम मस्त कलंदर हुसैनी लाल कलंदर सही लजपाल कलंदर ओ लाल मेरी हो लाल मेरी ओ चारो दा पीरा तेरा ओ चारो दा पीरा तेरा हेठी वहे दर या भला झूले लालन हेठी वहे हक अली हेठी वहे दर या भला झूले लालन सिंधड़ी दा सेमण दा सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर हुसैनी लाल कलंदर सखी लजपाल कलंदर कलंदर मस्त कलंदर अली दा पहला नंबर हुसैनी लाल कलंदर ओ मस्तो मस्त कलंदर कलंदर हक कलंदर हक कलंदर हक कलंदर हक कलंदर हक कलंदर अली 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 कलंदर मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर हुसैनी लाल कलंदर हो लाल मेरी हो लाल मेरी वाह वाह साईं मंसूर साईं, वाह साईं अली मोहम्मद साईं जलबाणी साहब, अली बख्श जलबाणी साहब, कमाल करे छॾियो तव्हां, तमामु ख़ूबसूरत। नाज़रीन हिकिड़ो न्यूज़ ब्रेक आहे, तमामु नंढो न्यूज़ ब्रेक आहे, जल्दी वापसि अचूं था। ॾिसूं था त इस्लामाबाद हाई कोर्ट में वज़ीर आज़म पेश थियो आहे न थियो आहे, मुख़्तलिफ़ फ़ैसिला महफ़ूज़ थियल आहे इलेक्शन जे हवाले सां, उन्हनि जी ॿुधणी आहे। सो हलूं था न्यूज़ स्टूडियो ॾांहुं, वरी जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबुह में राण। सभी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। नाज़रीन, तव्हांखे ख़बर आहे त प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हले पियो, तव्हां स्क्रीन ते पंहिंजे घरनि में असांखे लाइव ॾिसी रहिया आहियो, ऐं स्क्रीन ते 210285 तव्हां डायल कजो, प्रोग्राम में शामिल थिजो। बुशरा हिन तरफ़ असां वटि मौजूदु आहे, ऐं असां वटि गॾोगॾु मंसूर अब्बासी ज़बरदस्त सिंगर मौजूदु आहे।
सो बुशरा वटि ॾिसो न कहिड़ा ज़बरदस्त मेडल्स लॻल अथसि नंढा बिल्कुलु, नंढा बिल्कुुलु। ऐं ये ख़ूबसूरत इंस्पायरेशन आहिनि असांजी ख़्वाहिश हूंदी आहे त असां बि अहिड़ा मेडल्स खटियूं ऐं सिंध जी हर न्याणी ईअं कामयाबु थिए ईअं ई मतिलबु त मुल्की अॻिभरी सतह ते थिए, आलमी बिल्कुलु। सतह ते जेको आहे उहो पंहिंजे पाण खे मंझराए ऐं जंहिं महिल उतां वापसि अचे त हुनजे सीने ते जेको आहे ईअं बेज लॻल हुजनि मेडल्स लॻल हुजनि बिल्कुलु सो उहा फ़ख़ुरु मोतबर थींदो आहे अञा बि मथ भरी हुई कंहिं चयो आहे न बिल्कुलु शाइर शाइर असां त बिल्कुलु असां वटि न्याणियूं जेकॾहिं ईअं अॻियां अचनि थियूं ट्रॉफी का क्या है ये बताया मैं इस ट्रॉफी का राज है ये। अच्छा मैं वही जानना चाह रहे थे हाथ में असल में मैं आप पकड़ सकती हैं हाथ में मैं कतर से आई थी और मुझे इनवाइट किया था गवर्नर हाउस में। ज़बरदस्त रैंडम मुझे कॉल आई थी कि आपको गवर्नर हाउस बुलाया है, तो मुझे नहीं पता था कि उन्होंने मुझे एजाज़ देना है इस चीज़ का। अभी मैं कल सिंध गेम्स हम खेल कर आए हैं, उसमें भी एक सरप्राइज था मेरे लिए, सिंध अचीवमेंट मुझे मिली है, मेडल है सिंध अचीवमेंट का। माशाल्लाह जी माशाल्लाह और बिल्कुल। बहुत मतलब मैं चाहती हूँ- अनएक्सपेक्टेड अनएक्सपेक्टेड, दोनों चीजें अनएक्सपेक्टेड। वाह वाह जबरदस्त कितनी खुशी होती है बहुत बुशरा 5000 लोगों में सिर्फ एक मेरा नाम था। वहाँ इतने प्लेयर्स थे, इतने लोग थे, इतने अच्छे एथलीट्स थे, उसके बाद भी एक नाम कॉल हुआ बुशरा जुबैरी। सही। एक अचीवमेंट, बहुत अच्छी माशाल्लाह जी अचीवमेंट है। जबरदस्त। अच्छा बुशरा मैं चाहूंगी कि आप इनकरेज करें वो पेरेंट्स जो आपको इस वक्त देख रहे हैं कि एक फील्ड नहीं है, कोई इंजीनियरिंग मखसूस फील्ड नहीं है, मेडिकल कोई एक फील्ड नहीं है जिसमें आपको बच्चा या आपकी बच्ची कामयाब हो सकती है। स्पेशली फॉर गर्ल्स मैं चाहूँगी कि आप थोड़ा इनकरेज करें पेरेंट्स को, बच्चों को, जो स्टूडेंट्स आपको सुन रही हैं देख रही हैं। बस मैं यही कहना चाहूँगी कि अपने बच्चों को सपोर्ट करें और ये एक हाँ जबरदस्त बिल्कुल फील्ड है, बच्चों को जबरदस्त सपोर्ट माशाल्लाह करें जी। बिल्कुल सही स्पोर्ट्स फील्ड कोई खराब फील्ड नहीं है, हाँ, लोग समझते हैं लेकिन स्पोर्ट्स बहुत अच्छी फील्ड है। सही बात अपने है, बच्चों को सपोर्ट करें ताकि वो आगे निकलें, वो दिखाएं अपना टैलेंट कि हम क्या कर सकते हैं। जबरदस्त सही बात है ज़बरदस्त ज़बरदस्त बहुत अच्छी बात आपने कही और आपसे बातचीत का मज़ीद सिलसिला जारी रहेगा लेकिन हम चाहेंगे कि हम वली मोहम्मद और अली बख्श के पास चलें। तो साईं अली बख्श ऐं वली मोहम्मद साहब हाणे छा तव्हां असांखे ॿुधाए रहिया आहियो किथे पाण धमाल में हुआसीं मस्तो मस्तु कलंदर हुयो माई भागी जो कलाम लोड़ वाह वाह माई भागी यार ॾिसो सुबह मेरान जी मतिलबु मूंखे एॾी सुहिणी ॻाल्हि लॻंदी आई आहे त जेके बि हुते गेस्ट ईंदा आहिनि न पंहिंजे उनखे हीरोज़ खे यादि कंदा आहिनि रोज़ कंहिंजो न कंहिंजो ज़िक्र निकिरी ईंदो आहे सो माई भागी बिस्मिल्लाह वाह वाह तमामु जबरदस्त ही जेके सपोर्टिव इंस्ट्रूमेंट्स आहिनि बिल्कुलु। इन पासे ढोलक नवाज़ असां वटि मौजूदु आहे ऐं इन तरह गुलज़मान। हारमोनियम हा गुलज़मान ढोलक वॼाए पियो ऐं बिल्कुलु। हारमोनियम प्ले कनि पिया मंसूर अब्बासी मंसूर साहब साईं मंसूर ॾे वरी हलंदासीं मंसूर वटि ॾिसूं हाणे मंसूर त ज़ख़ीरो त तमामु घणो खणी आयो आहे नज़र करियूं मथे पहिरियों अच्छा अज़मत आऊं तव्हांखे ॿुधाईंदी हलां त हिननि जी जेका सिलेक्शन आहे ॾाढी जी, ज़बरदस्त तमामु सिलेक्शन ख़ूबसूरत, हूंदी बिल्कुलु। आहे सो तव्हांखे ॿुधंदासीं तव्हां मंसूर वटि साईं वरी हाणे छा आहे? तव्हां असांखे छा ॿुधाए रहिया आहियो असांजे नाज़रीन खे साईं जो ख़्यालु आहे त पीर साईं एजाज़ साईं जो वाह वाह जी पीर साईं एजाज़ साईं बिस्मिल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त बिस्मिल्लाह हो तो
सिकड़ी मुंहिंजो त को रायो न हो तो सजण सिकड़ी ॾिनी मुंहिंजो त को रायो पंहिंजी पधराईअ लाइ पंहिंजी पधराईअ जे लाइ छा पेच तो पायो न हो सिकड़ी ॾिनी त को रायो न हो मुंहिंजो त को रायो न हो हो नीह जे नाले नाते जी पयम तो खां ख़बर नीह जे नाले नाते जी पयम तो खां ख़बर त हुस्ना शिनामग नीह मूं लायो न हो पंहिंजी पधराईअ जे लाइ छा पेच तो पायो न हो तो सजण सिकड़ी ॾिनी मुंहिंजो त को रायो न हो ओ जे अचई पतरे पिरी ओ पिरी जे अचई पतरे पिरी एजाज़ु चए न ॻाल्हि जी जे अचई पतरे पिरी एजाज़ु चए न ॻाल्हि जी तो सिवा तुंहिंजो कसम तो सिवा तुंहिंजो कसम हिन दिल में को आयो न हो हिन दिल में को आयो न हो ओ पंहिंजी पधराईअ जे लाइ पंहिंजी पधराईअ जे लाइ छा पेच तो पायो न हो तो सजण सिकड़ी ॾिनी मुंहिंजो त को रायो न हो मुंहिंजो त को रायो न हो साईं मंसूर साईं वाह वाह साईं मंसूर साईं वाह तमामु ख़ूबसूरत शाइरी एजाज़ साईं जी बिल्कुलु बिल्कुलु तमामु ख़ूबसूरत सिलेक्शन ॾाढी सुठी अथनि नाज़िन मूं सवेल अची ज़िक्र कयमि पियो त भुट्टो रेफरेंस केस जो जंहिंजी कल्ह ॿुधणी थी हुई शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो जेको केस हिन वक़्तु ॿीहर हले पियो सदाती रेफरेंस आहे उन में कल्ह अहमद रज़ा कुसूरी साहिबु अदालत में पेश थिया अदालती मुआवन बि पेश थिया ऐं जेके जेके लाॻापियल हिन केस सां धुरियूं आहिनि उहे बि पेश थियूं त अहमद रज़ा कुसूरी चयो त बाबा हिन केस में जेका इहा सज़ा आई आहे उन में अदालती साख मुतासिर थी रही आहे जज साहिबु अदालत जेके रिमार्क्स ॾिना उहे तमामु कम जा हुआ उन्हनि तमामु ख़ूबसूरत अदालती रिमार्क्स हुआ त तव्हां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब खे फाईअ ते त चाढ़े छॾियो पर इहो न ॿुधायव त जेका इहा साज़िश थी हुई उहा किथे थी हुई केस जी झोलनि ते उन्हनि ॻाल्हायो जेके दोस्त कानून जे हवाले सां कुझु ॼाण रखनि था त उन्हनि खे ख़बर हूंदी त चवंदा त बाबा साज़िश थी क़तल जी क़तल जी तव्हां साज़िश त थी पर उहा साज़िश जा अंसर कहिड़ा हुआ छो हुनखे क़तल कयो पियो सो इन हवाले सां उन्हनि अदालती मतिलबु त जेके रिमार्क्स हुआ उन्हनि चयो त बाबा साज़िश तव्हां पहिरीं इहो त ॿुधायो त साज़िश किथे थी वज़ीर आज़म हाउस में थी या कंहिं ॿिए हंधि थी ऐं वरी जेकॾहिं साज़िश थी त उनजा अंसर कहिड़ा हुआ उनजा के मतिलबु सबब कहिड़ा हुआ सो इहे अदालती रिमार्क्स हुआ उहा ॿुधणी थी कल्ह ऐं नाज़रीन पर खे तारीख़ में असां जेके बि अहम किरदार जी ॾिसूं हाँ। था त जिन जिन खे बि मारियो वियो त उन्हनि जी पूरी प्लानिंग उहा दफ़न कई वई त
त जीअं अॻियां सही। ताईं उहा मुंतक़िल न थी सघे। बिल्कुलु सही ॻाल्हि खोड़ सारा आहे किरदार ऐं असांजे खोड़ किरदार आहिनि ऐं खोड़ जेके तारीख़ी केस असां वटि थिया आहिनि उन्हनि में केतिरा ई झोल बि मौजूदु आहिनि। बिल्कुलु, हिकिड़ो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था नाज़रीन, जी ॾिसंदा नाज़रीन रहो तव्हां काॾे न सुबह वञिजो, मेहरान। ॾिसंदा रहिजो सुबह में। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर तव्हांखे भली कार सुबह मेहरान में ऐं ख़ूबसूरत महफ़िल आहे, ख़ूबसूरत नाज़रीन आहिनि असांजे ॾिसंदड़, तव्हांजो कॉल्स बि असांखे अची रहियूं आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु पर मजबूरी इहा आहे त केॾी महिल अदा मंसूर पिया परफॉर्म करे त केॾी महिल साईं अली मोहम्मद वारा ऐं अली बख्श वारा परफॉर्म पिया कनि ऐं कंहिं वक़्तु अज़मत आऊं चवंदी आहियां त जंग वसे थो अंग अंग में, असां जॾहिं जंग ॿुधंदा आहियूं त पोइ उहा वजद तारी थी वेंदी आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। म्यूज़िक जो इहो पावर बि आहे त तव्हां जॾहिं म्यूज़िक ॿुधंदा आहियो, स्पेशली इंस्ट्रूमेंटल म्यूज़िक जॾहिं तव्हां ॿुधंदव, यानी जेके साज़ हूंदा आहिनि, सिर्फ़ु बिल्कुलु। साज़ तव्हां ॿुधंदव त सच मञो त जेका परेशानी हूंदी आहे उन मां तव्हां ज़रूरु निकिरी वेंदव। बिल्कुलु ऐं जेकॾहिं साज़ इहे बिल्कुलु साम्हूं हुजे न त पोइ त बिल्कुलु माण्हू भरपूर तरीक़े सां बिल्कुलु, हुनखे बिल्कुलु। महसूसु कंदो आहे ऐं उन म्यूज़िक मां बि महसूसु थींदो आहे। सही बुशरा इन तरफ़ असां वटि मौजूदु जी आहे। आहे ऐं टाइकॉन जी जेकॾहिं ॻाल्हि थिए थी त बुशरा ज़बरदस्त तरीक़े सां प्ले कंदी है। आप जो गेम खेलती हैं और अगर हम कराटे की बात करें तो इन दोनों में क्या बेसिक डिफरेंस है, और इसके अलावा हम जब गेम की बात करते हैं तो हम फिजिकल एजुकेशन में आप पढ़ी हैं तो आप फिजिक्स के ऊपर भी बताएं कि क्या असरात होते हैं इंसान की ज़िंदगी में। जी टाइकोंडो और कराटे में फ़र्क ये है कि टाइकोंडो पाँव से खेला जाता है और कराटे में हाथ यूज़ किए जाते हैं। और कराटे में सेफ्टी नहीं होती, टाइकोंडो में शिन आर्म्स हमें एसेसरीज पहनाई जाती हैं, इवन माउथ गम तक लगाई जाती है। और ये सेंसर गेम होता है, मशीन से होता है। अब जब मैं किक सामने वाले को मारूंगी तो ही पॉइंट आएगा, जब पावर से लगेगी। और वेट कैटेगरीज होती हैं इसमें, मेरे वेट की, जैसे मेरा 65 वेट है तो मेरे अगेंस्ट में जो लड़की होगी वो 65 वेट की होगी। इस तरीके से। और अवेयरनेस का ऐसा है कि अच्छा लगता है जब किसी स्कूल में टाइकोंडो सिखाया जाता है। बहुत प्रमोशन हो रही है अब इस गेम की काफ़ी सारे स्कूल्स को लेके। हाँ बुशरा, ये सवाल तो आपके जहन में भी आता होगा ना कि जब हम गेम्स की बात करते हैं तो नाज़रीन छो असां वटि सिर्फ़ु जेको आहे क्रिकेट हूंदी आहे, इहो सही ॻाल्हि आहे, क्वेश्चन मार्क आहे बिल्कुलु। मुंहिंजे ख़्याल सां हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क आहे स्पोर्ट्स जी दुनिया जे अंदरि, त छो क्रिकेट ही छो, ॿियूं बि त गेम्स ॿियूं बि आहिनि। गेम्स आहिनि। अच्छा बुशरा, आप क्या समझती हैं, हर स्कूल में एक सेशन होना चाहिए बच्चों के लिए? होना चाहिए, इससे फिजिकली और मेंटली बच्चा अच्छा रहता है, हेल्दी भी रहता है, एक्टिव भी रहता है इस चीज़ अच्छा, से। आपने क्या पढ़ा है टाइकोंडो का कि किस तरह ये इम्पैक्ट छोड़ता है इंसान की सेहत की अगर हम बात कर रहे हैं तो? अगर हम बात करें फिजिकल को लेके तो स्पोर्ट्स से ये है कि बंदा सुस्त नहीं होता, एक्टिव रहता है, मेंटली भी और फिजिकली भी। वही बात आ जाती है कि एक्टिव। ज़बरदस्त तव्हां हुन ईअं चवंदा आहियूं जाॻियल हूंदो, सुजाॻ हूंदो ऐं उनखां अलावा तव्हांजी सिहत ते भरपूर हिकिड़ो यकीनन स्पोर्ट्स जो हिकिड़ो असरु रहे स्पोर्ट्स जो थो। असर ज़ाहिर आहे, इहो त असरु रहे थो ऐं तव्हांजी सिहत ते, तव्हांजी बॉडी लैंग्वेज, उनखां पोइ उनखां बचण तव्हांजी सिहत बहितर आहे त तव्हां मेंटली तौर ते बि तव्हां रिलैक्स आहियो, परेशानियूं कोन्हनि खे, तव्हां शयुनि खे इंजॉय कयो था, हर मामले खे तव्हां इंजॉय कयो था। असां प्रोग्राम खे एंजॉय कंदा आहियूं, न कंदासीं त प्रोग्राम बि कोन थींदो। बिल्कुलु सो वली मोहम्मद ऐं अली बख्श साहिब ॾांहुं हलूं था। साईं हाणे असांखे तव्हां छा ॿुधाए रहिया आहियो भले? हल होरड़िया सजण मुंहिंजा मोर मखण तो त सदके वञा। वाह 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 वाह, मां तव्हां ॿिन्ही जे मथां सदके वञा। बिस्मिल्लाह। माशाअल्लाह, महिरबानी। वाह।
कमाल कमाल ज़बरदस्त ज़बरदस्त तो तव्हां सदके वञा सो पाण बिना कंहिं देर जे वरी साईं मंसूर साईं ॾांहुं हली उन ते सदका थियूं उन ते सदको वञूं तो मंसूर साईं हाणे छा आहे तव्हां वटि सलामत रखंदो बाबा हुजूर सरकार बुला सिंह जी काफ़ी आहे तमामु ख़ूबसूरत बाबा बुले शाह वाह साईं वाह ज़बरदस्त, वाह साईं वाह ज़बरदस्त। कमाल कमाल बिस्मिल्लाह कयो ओ तेरे इश्क हाय नचाया हाय वाह 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 तेरे इश्क नचाया ओ तेरे इश्क नचाया करके थैया थैया छेती ओड़ी वे तबीबा नहीं ते मैं मर गया छेती ओड़ी वे तबीबा नहीं ते मैं मर गया तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया करके थैया थैया छेती दौड़ी वे तबीबा नहीं ते मैं मर गया छेती बोड़ी वे तबीबा नहीं ते मैं मर गया तेरे इश्क ने डेरा मेरे अंदर कीता तेरे इश्क ने डेरा मेरे दिल विच कीता भर के जहर पियाला मैं तया पे ही पीता भर के जहर पियाला मैं तया पे पीता हो कामिल मुर्शिद हो कामिल मुर्शिद हो कामिल मुर्शिद हुण मैं पार न गया छेती बोड़ी वे तबीबा नहीं तो मैं मर गया छेती बोड़ी वे तबीबा नहीं तो मैं मर गया तेरे इश्क नचाया ओ तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया करके थैया थैया छेती बोड़ी वे तबीबा नहीं तो मैं मर गया छोटी बोड़ी वे तबीबा नहीं तो मैं मर गया इस इश्क दे झंगी विच मोरे बोलेंदा इस इश्क दे इश्क इस इश्क दे झंगी विच मोरे बोलेंदा सानू किबला ते काबा सोना यारे दिसेंदा सानू घायल करके सानू घायल करके फिर खबर न लई बीबा छेती आमी वे तबीबा छेती बोड़ी वे तबीबा नहीं तो मैं मर गया तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया थैया थैया छेती आमी वे तबीबा नहीं तो मैं मर गया छेती बोड़ी वे तबीबा नहीं तो मैं मर गया बुल्ले शाह नू सदो ओ बुल्ले शाह नू सदो बुल्ले शाह नू सदो बुल्ले शाह नू सदो शाह इनायत बूहे बुल्ले शाह नू सदो शाह इनायत बूहे जिसने मैनू पवावे चूल्हे सावे ते सूहे जिसने मैनू पवाए चोले सावे ते सूही जामे मारिए अडी मिली प्याए धैया छेती आमी वे तबीबा छेती बोड़ी वे तबीबा नहीं तो मैं नामी वे तबीबा नहीं तो मैं मर गया तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया तेरे इश्क नचाया करके थैया तबीबा नहीं तो मैं मर गया छेती बोड़ी वे तबीबा नहीं तो मैं मर गया हक मौला वाह 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 वाह
मंसूर साईं वारनि जेको आहे पंहिंजो वली मोहम्मद साहब ऐं अली बख्श जेको परफॉर्म कयो पिए इन्हनि बि तमामु ख़ूबसूरत ज़बरदस्त ऐं तमामु घणो मज़ो आयो ऐं वजद इन तारीफ़ तरह कयो तेरे इश्क बुशरा नचाया ॾाढो ज़बरदस्त एंजॉय करे रही ऐं हुई तेरे इश्क असां त नचाया बिल्कुलु सभु गुम हुया। पंहिंजे तो ताहिरा तव्हां कुझु चवण पिया चाहियो ज़बरदस्त माइंड ब्लाइंग परफॉर्मेंस मतिलबु हूअं चवंदा आहियूं न पाण त कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके पाण ॿुधंदा आहियूं बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। त ठीकु आहे हिकु लिमिटेड टाइम ताईं पर कुझु अहिड़ो हूंदो आहे परफॉर्मेंस जो हिकिड़ो जेको आहे न नंढड़ो फेज़ बि उतां इलाही गुम करे छॾींदो आहे बिल्कुलु त बिल्कुलु बिल्कुलु हीअ त वजद तारी थी वेंदो आहे बिल्कुलु ज़बरदस्त 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 आहे पाण वटि ब्रेक जो टाइम आहे सो पाण ब्रेक ॾांहुं हा हलंदासीं। बिल्कुलु नड़ो ब्रेक आहे नाज़रीन काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरा सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं वीर भलीकार चवंदसि अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबह मेहरान में अॼु जो प्रोग्राम मूंखे लॻे पियो तव्हांजी दिलि वटां हूंदो ऐं तव्हांजी बिल्कुलु। फोन कॉल्स इलाही अचनि पियूं पर उहा ई ॻाल्हि त चाहींदा आहियूं त इहो कंटिन्यूटी हुजे असां प्रोग्राम खे अॻियां वधाईंदा हलूं सो नाज़रीन तव्हांखे ख़बर आहे त मौसम पंहिंजो पूरो पूरो बदिलाव जेको आहे न उहो असांखे महसूसु कराए जी थो। हा। मौसम सफ़ा बदिलजी वई आहे वरी उहा ई थधि उहो ई पाण रखियल स्वेटर्स कल्ह ॻाल्हि कयूं पिया न हर घर में पेटी ज़रूरु हूंदी आहे बिल्कुलु। वरी जेके सामान रखिया आहिनि वरी उहे असां सामान कढिया आहिनि गवादर में 14 कलाकनि खां कंटिन्यूअसली बारिश हले पई राति हाई अलर्ट जारी थियो आहे सो उन हवाले सां हा बिल्कुलु सॼे मुल्क में बरसाति जो सिलसिलो हिन वक़्तु जारी आहे ऐं सिंध में ख़ासि करे ॿुधायो वियो आहे त जेको अलर्ट राति जारी थियो आहे त जुमे खां वठी जेको नओं स्पेल आहे उहो पंहिंजे गजगोड़ सां वसंदो ऐं 2 मार्च ताईं 2 मार्च पहिरीं मार्च उहा मुंहिंजे ख़्याल में त इहो 3-4 ॾींहं रहंदो सॼे मुल्क में सो जुमे ॾींहुं सिंध में ख़ासि करे जेको मुंहिंजो मर्कज़ हूंदो उहो सिंध जा समूरा शहर हूंदा तूफ़ानी हवाऊं हूंदियूं गजगोड़ हूंदी ऐं वॾे फुड़े सां बरसाति थींदी सो जेके बि नाज़रीन असांखे ॾिसनि पिया महिरबानी करे पंहिंजो एहतियाती जेके तदबीरूं आहिनि उहे अख़्तियार करे वठो सोलर प्लेट्स जेके आहिनि मथे रखियल या उन खां अलावा तव्हांजो खुलियो घर आहे जेके बि शयूं तव्हांजूं आहिनि सम्झो था नुक़सान बिल्कुलु ऐं ख़ासि करे फसलनि खे तमामु घणो नुक़सानु थी सघे थो त महिरबानी करे पंहिंजे फसलनि जी हिफ़ाज़त कजो ऐं छाकाणि जो हींअर कणिक जो लाबारो मुख़्तलिफ़ हंधनि ते त शुरू थी वियो आहे बल्कि जारी आहे सो वधि में वधि जेकॾहिं इफेक्ट थींदी त उहा कणिक मुतासिर थींदी ऐं ॿिया फसल बि आहिनि सो ज़राअत सां जेके लाॻापियल दोस्त आहिनि महिरबानी करे तव्हां जेके तव्हांजा आहिनि हिफ़ाज़ती उपाउ उहे अख़्तियार कजो जुमे जे ॾींहं खां वठी वॾे फुड़े सां बरसाति तूफ़ानी हवाऊं हूंदियूं ऐं गजगोड़ सां खिवण हूंदी जेके खुलियल आसमान हेठि आहिनि या जिन जा अख खां वग़ैरह आहिनि महिरबानी करे इन खिवण खां बचो पंहिंजे बचनि खे पंहिंजे चौपाए माल खे बचाए रखिजो ऐं उनखां अलावा गवादर जी पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं त गवादर मुकमल तौरु ॿुॾी वियो आहे ऐं जेका उते कल्ह सिर्फ़ु 4 कलाकनि जी जेका बरसाती उन ई सॼे शहर खे ॿोड़े छॾियो हुयो अहिड़ी रीति पाण जेकॾहिं मथे ॻाल्हि कयूं KPK में त हिन वक़्तु बि उते बर्फ़बारी तमामु तेज़ीअ सां मौसम बिल्कुलु सख़्तु थी वियो आहे जी हा बिल्कुलु ऐं वापसि ईअं ई असां तव्हां जीअं ॻाल्हि कई त सवड़ूं ऐं हंध कंबल कढी छॾिया आहिनि सो हिते हैदराबाद इन जे भरपासे में तमामु घणी थधि आहे ऐं तेज़ हवाऊं पियूं लॻनि थधियूं हवाऊं सो महिरबानी करे मौसम जी आहे ही स्पेल आहे सियारो ज़ाहिर वञे पियो त पोइ पंहिंजो ख्यालु रखिजो पाण हलंदासीं बुशरा ॾांहुं बुशरा आप क्या समझती हैं कि जब आप इंटरनेशनल उसमें खेलने गई तो वहाँ पे जो दूसरे ममालिक की लड़कियाँ आई थी आपने उनसे जब बातचीत की उनको कौन सी सहूलियात थी उनको आपने उनमें अंदर कौन सा स्पिरिट देखा कौन सी चेंजिंग्स देखी जो हमारे पास पाकिस्तान में स्पोर्ट्समैन में नहीं है उनके कोचेज़ आपने किस तरीके से देखे सो मैं चाहूँगा कि आप उसके बारे में हमें तफसीली आगाह करें। असल में वहाँ चीज़ें बहुत अच्छी प्रोवाइड की जाती हैं जी हाँ और उनके कोचेस तो बहुत बहुत ज़्यादा ही अच्छे थे उनके प्लेयर्स भी बहुत अच्छे थे हम लोगों ने भी अपनी पूरी कोशिश की असल में हैदराबाद में इतनी फैसिलिटीज़ नहीं है इट्स कंपेयर टू कराची सही हमारे पास जितनी थी और मैं जितना कर सकती थी अपने पाकिस्तान को रिप्रेजेंट मैंने उतना किया उसको लेके और मैं और मेहनत करूंगी और मैं दूसरी कंट्रीज में जाके पाकिस्तान का नाम रोशन करूंगी इंशाल्लाह जी हमारी नेक तमन्नाएं नेक दुआएं आपके साथ हैं। बुशरा हम पूछना ये चाह रहे थे कि आपने वहाँ की गर्ल्स को स्पेशली स्पोर्ट्स वुमेन की जब हम बात करते हैं स्पोर्ट्स गर्ल्स की जब हम बात करते हैं तो उनमें आपने कितनी स्पिरिट देखी आप समझती हैं कि उस तरह की स्पिरिट हम सिंधी लड़कियाँ जो सिंधी कम्युनिटी की लड़कियाँ हैं और ओवरऑल उर्दू कम्युनिटी की लड़कियाँ हैं हमारी पाकिस्तान की सिंध की उनमें भी होनी चाहिए स्कोप बहुत है इस चीज़ का लेकिन अब जैसे हमारे साथ बैठे हैं और भी लोग अलग अलग टैलेंट है हर किसी में इंसान में हर किसी में एक टैलेंट होता है वो खुद निकालना पड़ता है और बैक सपोर्ट होना ज़रूरी है पेरेंट्स की सबसे बड़ी बात तो मैं यही चाहूँगी कि मतलब अपने अंदर का टैलेंट निकालें और दिखाएं लोगों के कि आप भी कुछ हैं
ज़बरदस्त सुठी ॻाल्हि कई तमामु आहे ख़ूबसूरत बुशरा, ॻाल्हि कयो त सुठी। तव्हां पंहिंजो टैलेंट ज़ाहिर कयो ऐं उन खां पोइ तव्हां Exactly. पंहिंजे पाण खे मञरायो त तव्हां बि का शइ आहियो ॿी बि तव्हां सुठी ॻाल्हि कई त बैक सपोर्ट यानी पेरेंट्स खे सपोर्ट इहा त ज़ाहिर तमामु ज़रूरी आहे इन खां सवाइ त ज़ाहिर ॿार अॻिते विख ई नथो वधाए सघे बिल्कुलु बिल्कुलु ऐं मां ईअं सम्झंदी आहियां त इक्वेलिटी जी पाण ॻाल्हि कंदा आहियूं पर हाणे इक्वेलिटी खे छॾे ॾियूं हाणे पाण इक्विटी ते अचूं सही मिसाल ॻाल्हि जी ॻाल्हि आहे अज़मत खे बुख लॻी आहे 2 मानियूं खाई सघे थो हुनखे 2 मानियूं प्रोवाइड कजनि बनस्पति बिल्कुलु। त इक्वल ॾिजे हिक हिक ॾिजे ईअं ई इहो मिसाल खणी सम्झाइण जी कोशिशि करे रही आहियां त मतिलबु जेका तव्हांजा पुट आहिनि जी हा। छो त छोकिरा मां सम्झां थी हर शइ एक्सेप्ट करे वेंदा आहिनि गेन करे वेंदा आहिनि पर नियाणियुनि जे लाइ इंतिहाई ज़रूरी हूंदो आहे इंतिहाई बिल्कुलु ज़रूरी इक्विटी ऐं बराबरी बराबरी जेको आहे बराबरी सरासरी असीं गुरू था एतिरो सो पाण हलूं था उनखे पाण बराबरी न ॾींदासीं पाण जेतिरे ॻाल्हाइण जी छाकाणि जो असां वटि टाइम तमामु थोरो आहे ऐं असां प्रोग्राम जी पुॼाईंदा बि हलिणो आहे ऐं मुख़्तसिर असां साईं चाहींदासीं अली बख्श साहब ऐं वली मोहम्मद साहब असां तव्हां असांखे हाणे छा ॿुधाए रहिया आहियो हिकु धुन हूंदी आहे या ॿ धुनूं हूंदियूं आहिनि पर मूंखे हिननि जी ॻाल्हि इहा सुठी लॻंदी आहे त मुख़्तलिफ़ धुननि ते ई चंग वॼाईंदा आहिनि ऐं ॾाढो दिलि सां ऐं उहो सॼो साज़ असांखे महसूसु हासिलु आहे बिल्कुलु कमांड आहे पाण टाइम बिल्कुलु घटि आहे प्रोग्राम में पाण पुॼाणींदा आहियूं ऐं नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त ज़ाहिर पाण उन्हनि दोस्तनि खे बि यादि कंदा आहियूं जिन जो विछोड़ो हूंदो आहे वरसी हूंदी आहे ऐं जिन जी सालगिरह हूंदी आहे मज़ाही अदाकार आहे सिंध जो तमामु वॾो नालो फ़क़ीर मोहम्मद फ़क़ीर मस्खरो ऐं हू जेके दोस्त सीनियर दोस्त आहिनि उनखे सुञाणनि था मेलनि में तमामु सुठो परफॉर्म कंदो मज़ाही अदाकारी कंदो अॼु उन्हनि जी वरसो ऐं पाकिस्तान जो वरस चाल अदाकार आहे सलाउद्दीन तुनियो साहिबु लाड़काणे जे शेर मोहम्मद तुनियो जेको ॻोठु आहे उन्हनि सां उनजो तालुक़ु आहे अॼु उन्हनि जी सालगिरह आहे उन्हनि पाकिस्तान जी फिल्म इंडस्ट्री में ड्रामा इंडस्ट्री में सिंधी उर्दू पंजाबी केतिरनि ई ड्रामनि में उन्हनि कमु कयो फिल्मुनि में कमु कयो अॼु उन्हनि जी 75वीं सालगिरह आहे असां साईं जिन खे जेको आहे सालगिरह जूं वाधायूं ॾियूं था ऐं वॾी जमात लाइ दुआऊं कयूं था त रब साईं तव्हांखे आबाद रखे ख़ुशि रखे अहिड़ी रीति हिकिड़ो ख़ूबसूरत राइटर आहे ख़ूबसूरत लेखक आहे सीनियर सहाफ़ी आहे मुस्तफ़ा अयाज़ महेरी कड़ियाई यार जेके असां चवंदा आहियूं तमामु ख़ूबसूरत कॉलमिस्ट आहे भोगन भोगन में हुनजो सिलसिलो आहे तमामु ख़ूबसूरत लिखंदा आहिनि कमिटेड सहाफ़ी आहिनि पंहिंजे मिज़ाज में ख़राबु पंहिंजे मिज़ाज में तबियत में त उहो मतिलबु त तव्हांखे मुर्कूं अखेड़ींदे नज़र ईंदा आहिनि दोस्तनि सां गॾु इंजॉय कंदा नज़र ईंदा आहिनि पर हू नज़रियाती तमामु घणा आहिनि उन्हनि जी बि सालगिरह आहे असां उन्हनि खे दिलि जी गहराइनि सां कड़ियाई यार खे जनम ॾींहं जो वाधायूं ॾींदा अलाह साईं तव्हांखे आबाद रखे ख़ुशि रखे ईअं ई तव्हां दोस्तनि जी महफ़िलुनि जा मोर जो रक़्स कंदा रहो मुरकंदा रहो ऐं मुरकाईंदा माण्हुनि जी चेहरनि ते मुस्कुराहटूं कंदा रहो प्रोग्राम जी पाण पुॼाईंदा आहियूं बुशरा खां पाण मैसेज ॾिसंदासीं बुशरा इन शॉर्ट तव्हांजो छा मैसेज हूंदो असांजे व्यूअर्स जे लाइ मैं सबसे पहले तो मैं शुक्रगुजार करूंगी कि मेरे सपोर्टर्स इतने हैं जी हाँ मेरे कोचेस का मेरे पेरेंट्स का और मैं आप लोगों का शुक्रिया अदा करना चाहती हूँ कि आप लोग ने मुझे यहाँ बुलाया बस मैं यही कहना चाहूंगी कि घर में ना बैठें बीमार हो जाते हैं फिजिकली और मेंटली भी आप घरों से निकलें
और फिजिकल एक्टिविटीज करें जिससे मेंटली भी आप ठीक रहें और फिजिकली भी आप ठीक रहें। जबरदस्त घर जा गुल्लू थी तमाम- वेही न रहो बिल्कुलु तमामु ख़ूबसूरत थैंक्स टू यू बुशरा ऐं हिकिड़ो नंढिड़ो मैसेज असांजे भाउ खां वठंदासीं त छा मैसेज आहे बिल्कुलु तमामु मुख़्तसिर हा बसि मैसेज आउं त हिकिड़ो नंढो ई बुकरा माण्हू आहियां छा मैसेज ॾींदुमि पर पोइ बि इहो आहे त जेको बि पंहिंजी जंहिं बि कम में आयो उन सां थोरो ज़बरदस्त उन सां ज़बरदस्त सलारो सुठो ही दोस्त message सां गॾु ई हूंदा आहिनि महिराण जो हिसो आहिनि महिराण जे अंगण जो सो पाण मोकिलाईंदासीं हुन खां पोइ पाण मंसूर जो जेको कलाम पेश कंदो उन सां उहो ई असांजी पुॼाणी हूंदी सो नाज़रीन पंहिंजो ख़्यालु रखिजो मौसम जूं तब्दीलियूं आहिनि पंहिंजे प्री प्यारनि जो पंहिंजे महबूबनि जो पंहिंजे घर वारनि जो बचनि जो ॿारनि जो सभिनी जो ख़्यालु रखिजो असांखे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो खोड़ दुआऊं रमज़ान बि वेझो अचे पियो हीअ रातूं बि मज़हबी हवाले सां तमामु अहम रातूं आहिनि इबादतूं कयो था त असांखे पंहिंजी दुआउनि में यादि रखो तव्हांजे लाइ नेक ख़्वाहिशूं मुंहिंजी सॼी टीम खे मूंखे ताहिरा जोयो खे असां सभिनी खे इजाज़त ॾींदव ऐं असांजी लावाही आहे ऐं मंसूर साईं जे कलाम सां प्रोग्राम जी पुॼाणी थींदी तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी ऐं अलावाही मंसूर साईं मंसूर सर साईं फ़कीर हुसैन निमाणा साईं जो कलाम आहे वाह वाह जबरदस्त जबरदस्त ओ घूम चरखड़ा सायां दा साडी कत्तण वाली जीवे घूम चरखड़ा सायां दा तेरी कत्तण वाली जीवे कत्तण वाली जीवे कत्तण वाली जीवे नड़ियां वटण वाली जीवे घूम चरखड़ा चरखड़ा घूम चरखड़ा चरखड़ा घूम चरखड़ा सायां दा तेरी कत्तण वाली जीवे घूम चरखड़ा सायां दा तेरी कत्तण वाली जीवे ओ बुढ़ा हो मी शाह हुसैना बुढ़ा होया शाह हुसैना दंदे जीरा पैया बुढ़ा होया ओ होया बुढ़ा होया शाह हुसैना दंदे जीरा पैया उठ सवेरे ढूंढण लई तू उठ सवेरे ढूंढण लई तू संग दियां जो गईया घूम चरखड़ा चरखड़ा घूम चरखड़ा चरखड़ा घूम चरखड़ा सायां दा तेरी कत्तण वाली जीवे घूम चरखड़ा सायां दा तेरी कत्तण वाली जीवे कत्तण वाली जीवे कत्तण वाली जीवे नड़ियां वटण वाली जीवे घूम चरखड़ा चरखड़ा घूम चरखड़ा सायां दा तेरी कत्तण वाली जीवे घूम चरखड़ा सायां दा तेरी कत्तण वाली जीवे ओ हरदम नाल संभाल सायां दा हरदम नाल संभाल सायां दा ता तू सुतड़ थी में हरदम नाल संभाल सायां दा ता तू सुतड़ थी में पंजां नदियां दे नूं आए पंजां नदियां दे नूं आए तक दिन चाहूं जी में घूम चरखड़ा चरखड़ा घूम चरखड़ा चरखड़ा घूम चरखड़ा सायां दा तेरी कत्तण वाली जीवे घूम चरखड़ा सायां दा तेरी कत्तण वाली जीवे कत्तण वाली जीवे कत्तण वाली जीवे नड़ियां वटण वाली जीवे घूम चरखड़ा चरखड़ा घूम चरखड़ा सायां दा तेरी कत्तण वाली जीवे घूम चरखड़ा सायां दा तेरी कत्तण वाली जी चरखा बोले साईं साईं चरखा बोले ओ साईं चरखा बोले साईं साईं बातड़ बोले तू कहे हुसैन फकीर माना कहे हुसैन फकीर नायंदा ओ कहे हुसैन फकीर सायां दा मैं नहीं सब तू घूम चरखड़ा चरखड़ा घूम चरखड़ा सायां दा तेरी कत्तण वाली जीवे घूम चरखड़ा सायां दा तेरी कत्तण वाली जीवे कत्तण वाली जीवे कत्तण वाली जीवे नड़ियां वटण वाली जीवे घूम चरखड़ा
चरखड़ा चरखड़ा घूम चरखड़ा चरखड़ा घूम 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 घूम चरखड़ा 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 सायां तेरी कतण वाली जीवे घूम चरखड़ा सायां दा तेरी कतण वाली जीव हक मौला